बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, उम्मीद है खैरियत सां हूंदो। उथो मदद कयो। इन सिलसिले जो अॼु मुंहिंजो टियों प्रोग्राम। पहिरियों प्रोग्राम फरमान अली मेमण, जंहिंजी तव्हां दिलि खोले मदद कई ऐं हर इंसान ज़ात, हर इंसान दोस्त जे तरफ़ां उन जी तमामु ज़बरदस्त मदद कई वई। उन खां पोइ मटियारी जो ही अब्दुल अज़ीज़ मल्लाह, जंहिंजी मदद त थी पर न हुजण जे बराबरि। ऐं सम्झां थो हुन में MPA MNA ज़िले चेयरमैन, टाउन चेयरमैन जी वॾी ज़िम्मेदारी हुई त जे उमेर मेमण जी, फरमान मेमण जी अगरि दोस्तनि मदद कई ऐं आम आवाम मदद कई त अब्दुल अज़ीज़ मल्लाह जी मदद MPA MNA चेयरमैन खे करणु पई खपे। बहरहाल उहो सिलसिलो या उहो मामिलो थियो थोरो पुराणो। अॼु आउं मौजूदु आहियां हैदराबाद जी हिकिड़ी क़दीमी वसंदी अलाहाबाद चंड ॻोठ जे हिकु ग़रीब सफ़ेद पोश घर में, जिते मूंसां गॾु हिकु नौजवान 30 सालनि जो फरीद मेमण, जेको कैंसर जहिड़े मूज़ी मर्ज़ में मुब्तला आहे। सफ़ेद पोश ख़ानदान जे लाइ उहो वक़्तु या उहा घड़ी एॾी तकलीफ़ देह हूंदी आहे त हू कंहिंजे साम्हूं हथ फैलाए। यकीनन इहो हिकिड़ो मुश्किल वक़्तु आहे, पर दुआ कयूं था त हिन मुश्किल वक़्त मां ही ख़ानदान निकिरे। अचो त तव्हांखे फरीद सां ॻाल्हायूं था, उनजी वालदा सां ॻाल्हाईंदासीं, उनजी घरवारी सां ॻाल्हाईंदासीं ऐं पुछंदासीं त ही आख़िर कीअं मामिलो थियो, कीअं फरीद कैंसर जे मूज़ी मर्ज़ में मुब्तला थियो, कंहिं मदद कई आहे या कंहिंखां मदद घुरी न आहे। अचो त ॻाल्हायूं था फरीद मेमण। अस्सलाम वालेकुम फरीद। फरीद, छा थियो आहे, कॾहिं कैंसर थियो आहे, थोरो तफ़सीली ॿुधाईंदो। पान खाईंदो, पान मां मूंखे ज़ख़म थियो। अच्छा, पान केतिरे अरसे खां बि खाधो तव्हां? ऐसे पान त काफ़ी अरसे खां खाधो पियो। पान मां त बीमारी थींदी कान्हे। ठीकु है। पान खाईंदुमि, ज़ख़म थियो, ज़ख़म खां पोइ पान पत्ती वारो खाईंदा हो? ठीकु आहे। ज़ख़म खे हिनखे केतिरो अरसो थियो आहे? ज़ख़म खे तक़रीबन काफ़ी अरसो थियो। वरी ऑपरेशन करायो, सेट थियो आहे। सूर ॾाढा सूर मूंखे। किथे किथे भला विया आहियो इलाज लाइ, ऐं कैंसर जी कॾहिं ख़बर पई, कहिड़े टाइम? कैंसर जी ख़बर त मूंखे काफ़ी, यानी 6 महीना पहिरीं ख़बर पई। ठीकु। हाणे इलाज छॾे वियो मुंहिंजो। हाणे ॾिसूं किसां सां मदद कान घुरी आहे। अच्छा अच्छा। हा, आउं कमु कंदो हुओ त रोड ते, मेन रोड ते रिक्शा मार्केट में। छा कंदा हो तव्हां? कुशन जो कमु कंदा हो तव्हां? ठीकु आहे, पंहिंजो कमु कंदा हो। कंहिंखां अॼु ताईं मूं रुपयो बि कान घुरियो। सभु कुझु ठीकु हो, घर जो गाॾो हलियो पे? हा, पंहिंजो कमाईंदोसि, पंहिंजो खाईंदोसि, कंहिंखां बि रुपयो कान घुरियो। हाणे मजबूरी अची वई आहे, छा कयां। मजबूरी हली वेंदी। बच्चा मुंहिंजा नंढा नंढा बि आहिनि। 2 ॿार आहिनि तव्हांजा? 2 मुंहिंजा नंढा ॿार। छा भला कंहिंखे अपील कंदो, छा चवंदो? थोरो जेको मदद करे कंहिंखे ॾियो। रोज़ी माण्हुनि में मदद कर। अलाह त चंड ॻोठ में बि काफ़ी सरहंदी वारा रहनि था, सैयद आहिनि, पीर आहिनि, ॿिया बि काफ़ी अहिड़ा माण्हू जंहिंखे अलाह पाक तमामु घणो नवाज़ियो आहे। छा उन्हनि जे तरफ़ां का मदद या का शइ मिली आहे? का शइ न आहे? कंहिंखे ख़बर ई न आहे। अच्छा, कंहिंखे ख़बर न आहे? न, कंहिंखे ख़बर न। कंहिंखे चयो कोन्हे तव्हां? कंहिंखे चयो। व्यूअर्स, बेबसी जी आलम, बेबसी जो वक़्तु, ऐं ही नौजवान जेको 30 सालनि जो आहे, 2 ॿार उन सां गॾु, ऐं सम्झी सघो था त केतिरो मुश्किल वक़्तु उन्हनि लाइ हूंदो। ऐं असीं हिन जी वालदा सां बि ॻाल्हाईंदासीं ऐं बग़ैर वीडियो जे, ऐं उन्हनि सां कुझु लफ़्ज़ असीं ॻाल्हाईंदासीं। अमां, केतिरो टाइम थियो आहे फरीद खे हिन बीमारी में मुब्तला थींदे? ॿुधाइजो थोरो। हिनखे जनवरी खां वठी असांखे ख़बर पई आहे। ही साल जेको जनवरी जो 2 बच्चा अथसि, माउ पीउ मड़ा अथसि। देन मजबूरी आहे, बसि हिनजी भला मदद कई वञे। ऐं एतिरो ई चवंदसि, असीं कंहिंजे अॻियां बि नथा अची सघूं। असां कॾहिं कंहिंजे अॻियां कोन वेठा आहियूं। इलाही मुश्किल वक़्तु आहे जंहिंमें असीं पहिरियों ख़र्च भला केतिरो थियो आहे अॼु ताईं, ऐं अॻियां जो छा था डॉक्टर ॿुधाइनि? भला 4 लख लॻाए चुका आहिनि। तंहिंमें असां पंहिंजो जेको छिल पट जेको सभु ॾिनोसीं, बाइकूं ॾिनियूंसीं, सभु कयोसीं। हाणे अलाह जे नाले खां सवाइ कुझु न आहे असां वटि। ते न वञे थो वीचारो हितां ट्रेन में वञे थो, ट्रेन में अचे थो,
कराची कराची ना एतिरे हालात जोसी हिनखे पंहिंजी गाॾी में वठी वञूं जो वठी अचूं ॾाढा ॾुखी मरियल आहिनि कोई कमाल ख़बर आहे उन बच्चे के पेट में नलकी लॻल आहे उन ज़रिए उहो विसा अंदरि वञे पई हींअर खाए वग़ैरह कुझु कोन पियो न बात जे ज़रिए कुझु बि न नलकी पेट में तव्हां भले ॾिसी सघोसि था उन ज़रिए ख़ाली खीर सिलाइसि उहो वठी ॾेई था सघोसि ऐं मां त नथी ॾिसी सघांसि इन पोज़ीशन में कंहिं वया आहियो या कंहिं वया ई कोन अञा ताईं अञा मदद ताईं लाइ कोन्हे तव्हांखे इहो प्यास करियूं त बाबा सफ़ेद पोइ न आख़िर ॿाहिरि निकिरंदासीं त केरु माना असांखे चवे या करे इन करे असां माना पंहिंजे घर में पंहिंजो जेको हो सभु कुझु असां ख़तमु करे चुका आहियूं। सलाम बाबा मर्द जी पोजीशन हेड़ी आहे अक्सर असां ॾिठो आहे त ज़ालूं बीमारी में मुड़ुस खे छॾे फिटे हली वेंदियूं आहिनि जी तव्हांजो इन सां साथ तव्हांजी मोहबत तव्हांजो तमामु हिकिड़ो सुठो ऐं सम्झां थो हौसलो आहे छा चवंदो भला फरीद जी कीअं मदद कई वञे कंहिंखे अपील कंदो हो सके तो फरू के लिए इतना हो कि फरू की है ना इलाज अच्छा हो कोई फरू का इतना इलाज नहीं हम इतने गरीब हैं कि फरू का इलाज नहीं कर पा सकते मेरे 2 छोटे छोटे बच्चे हैं इतना हमारा सहारा नहीं है जो सहारा है मेरा ये है इसके अलावा मेरा आगे कुछ कोई है नहीं देखो बहन भाई रिश्तेदार तो सब हो जाते हैं लेकिन जो मियाँ होता है वो कोई नहीं होता प्लीज प्लीज जितनी हो मेहरबानी करो व्यूअर्स ही फरीद जी घरवारी ॿियो मूं वटि लफ़्ज़ न आहिनि बसि एतिरो ई चवंदसि त उथो मदद कयो अगरि सॼे इलाइक़े मां या सॼे असांजे अलावा चंद ॻोठ मां बि अगरि चंद माण्हू चंद दोस्त उथिया ऐं हिन जी मदद थी वई त ही पंहिंजे पेरनि ते बीह रहंदो ऐं पंहिंजे घर वारनि खे वरी हिकु भेरो ॿीहर कमाए उन्हनि जो पेट गुज़र पिणु कंदो असीं कोशिशि कंदासीं त फरीद लाइ झोली बि खणूं फरीद लाइ घर घर बि वञूं फरीद लाइ हर उन सरंदी वारे खे अपील कयूं त जीअं हिन जी मदद थी सघे उमेद कयां थो त हिन जी मदद ज़रूरु थींदी ठीकु आहे अव्हां अगरि पैसनि जी मदद नथा करे सघो त घटि में घटि जीअं फरमान मेमण जो प्रोग्राम तव्हां दोस्तनि शेयर कयो त हिन फरीद मेमण जो बि प्रोग्राम तव्हां शेयर कयो ताकी हिन शेयर करण सां थी सघे थो कि कंहिं अहिड़े अलाह जे बंदे वटि हीउ प्रोग्राम पहुचे ऐं हू अकेले सर हिन जो इलाज कराइण लाइ राज़ी थिए जीअं मटियारी में साईं मोहम्मद अली शाह जवाद मेमण ऐं ॿिया खोड़ सारा अहिड़ा नाला जिन फरमान मेमण जी मदद कई ईअं ई हैदराबाद में भला खोड़ सारा नाला हूंदा खोड़ सारा माण्हू हूंदा जेके हिन ग़रीब सफ़ेद पोश कैंसर जे मरीज़ जी मदद लाइ ईंदा पर जेतिरो थी सघे हिन प्रोग्राम खे शेयर कयो पंहिंजो तमामु घणो ख्यालु रखिजो इन उमेद सां त लाज़मी हिन प्रोग्राम खे वधि खां वधि शेयर कयो वेंदो त जीअं हिन ग़रीब सफ़ेद पोश जी कंहिं पासे खां मदद थी सघे वरी ॿिए के प्रोग्राम सां तव्हां सां गॾु हूंदासीं।